अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक। हस्बी अल्लाह निअमल वकील व निअमल मौला व निअमन नसीर। इस करम के कहा से काबिल हुजूर की बंद परवरी है सब तुम्हारा करम में आका के बाद अब तक बनी इस्तजिब दुआई बिहक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतुल लिल मुत्तक़ीन। सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व सनदना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना महबूबना व मतलूबना व मक़सूदना व मौजूदना व मावाना व मलासना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब मालिको खालिको करीम रहीम सताल अयूब गफ़ार ज़ुनूब लम यलिद व लम यूलद व रब करीम जी ज़ाते पाक जी असां ऐं तव्हां सभिनी ते करोड़ एहसान फरमाए। सय्यदुल मुरसलीन खातमुन नबीयीन सय्यदुल अरब वल अजम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर असफिया सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बणाए। साजानो जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सोनो प्रोग्राम इन गादाहिन जे ॻोठ में हमेशा मुनक़द थींदो आहे। इन सोने प्रोग्राम जी ज़ेर सिदारत हज़रत क़िबला मुजाहिद अहले सुन्नत क़िबला सैयदुस सादात अल्लामा सैयद ग़ुलाम शबीर शाह बुखारी हुसैनी तंजीमुल इस्लाहुल फ़ुक़रा हुसैनिया ज़िलो नौशहर फ़िरोज़ जा साईं सदर बि आहिनि। सैयद हूअं ई बि सदर आहे। सुभान अल्लाह। साईं जे हुकुम मुताबिक जनाब दे फ़कीर राहिब अली हुसैनी मूंखे बि साईं जो ई पैगाम ॾिनो त अवां
तारीख़ जो ज़रूर अचणो आ। इन ज़रिए सां आऊं भी अचे अवां जी अखियुनि जे आॾो हाज़िर थियुमि ऐं आशिक़नि जी ज़ियारत नसीब थी। दीगर सादात सगोरा या मुअज़्ज़िज़ मुकर्रम मेहमानान गिरामी, खुश नसीब आयो जो रब करीम ये महफ़िल मीलाद असां ऐं तव्हां सभिनी खे नसीब कई आहे। अल्लाह जल्ल शानहू अल्लाह खालिक़ु कुल्ल शै, अल्लाह सभिनी जो खालिक़ आहे। जेकी भी मखलूकात आ ज़मीनिया, आसमानिया, फर्शिया, अर्शिया, अर्श मुअल्ला का तहत सरा ताईं, उन सभिनी जो खालिक़ मुझो अल्लाह वा। उन्हनि मखलूकात में अल्लाह जल्ल शानहू बिलखुसूस शरफ इंसान ज़ात खे ॾिनो आहे। अशरफुल मखलूकात जो लक़ब इंसान खे मिलियो आहे। हदीस कुर्सी में इंदो आ, सूफियाने किराम फरमाइन था त अल इंसानु सिर्री व अन्न सिर्रुहू, इंसान अल्लाह जो राज आ, अल्लाह इंसान जो राज आ। थोड़ो मुझे तवज्जो करे बटे लफ्ज़ गौर सां। इंसान उन सब वर्तला, उन सजी माना है मोहब्बत। जे इंसान में मोहब्बत आहे वो इंसान बि आहे। जे कदे मोहब्बत ना है तो वो इंसान ही ना। जो नालो असांजे मथा है मानू, मानू सब आयो, बाकी वो जेके नाला है ना वे तो सुञाणप जे लाइ तारीफ़ आहे, सुञाणप जे लाइ क़ौम आहे, नाला है सुञाणप लाइ। ऐं मानू उहो हूंदो आहे जंहिंमें माणप हुजे, ऐं जे माणप कोन्हे त उहो माण्हू ई न आहे। हिकेरे वरी सूफ़ी चयो आहे त माण्हू सभु को माण्हू न आहे, माण्हू सभु को माण्हू न आहे, माण्हू को माण्हू आहे, माण्हू सोई माण्हू आहे जेको नींहुं नबीअ सां लाहे। सुभान अल्लाह, वाह। ये रसूलुल्लाह सां निस्बत आहे त मानू भी आए, जे निस्बत ना है तो वो जानवर है। अल्लाह ताला फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बास फ़ीहिम रसूला, अलबत्ता तहक़ीक़ मां एहसान कयो आ इंसाननि जे मथां। केड़ा इंसान, केड़ा इंसान जिते एहसान अल्लाह तो फरमाए ईमान वारा मोमिन। अल्लाह तुझा किरोड़ा एहसान आइने, हथ ॾिनई एहसान
अखियों ॾिनई एहसाना, ज़बान ॾिनई एहसाना, बच्चा ॾिनई एहसाना, माल मिल्कत ॾिनई एहसाना, इज्जतूं बख़्शई एहसाना। अल्लाह तो फरमाए मुझे नेमतुनि जो शुमार कयो त करे ही न सगो, पर उहो एहसान मां अवां के नथो जितलाया, पर मां अल्लाह ये तो फरमाया त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला, अलबत्ता तहक़ीक़ एहसान कयो आहे मोमिनन ते। केड़ो एहसान महबूब मजो आ, पर ॾिनो तहांखे थमे। सुभान अल्लाह। महबूब मजो आ, ॾिनो तहांखे थम। असांजे सिंध जो मशहूर बुजुर्ग हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, हिक रात अध रात थी वैया, दिल में इश्क पैदा थियो। के भला हेॾे अची वेंदो सैयद, हेॾे वेंदा त मज़ो ईंदो। अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करण वारो शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त अध रात जो मूंखे रसूलुल्लाह जी सिक लगी आ, ख्याल पैदा थियो आ, छो न पंहिंजे दिलबर मुस्तफा करीम के सदड़ा कया, मन न मन का मेहरबानी फरमाए। शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त भिट जे दड़न ते बिही मदीने पाक दे मुंह करे अर्ज कयो मास त मदीने जा घोट सुन मुझा सदेड़ा, कज मुहम्मद मोट हे उम्मत तुझे आसरे। सुभान अल्लाह। आवाज न तो अचे। बुधो ता इन गाल में परेशान न थियो, असां थोरा वेठा हूं या घणा वेठा हूं, मुझे ज़हन में ये न हुंदो आ। हजरत ख्वाजा हसन बसरी साईं रहमतुल्लाह अलैह जामिया मस्जिद बसरा में आया त अंदर बाहर अञा बाहर जमायती गुलामन अर्ज कयो से तकी रखियो, फरमायो तो बुधण वारो कोने। मीलाद बटे दफा मु बयान कयो, आज एक बगाल इश्क मुस्तफा जी कभी मीलाद वटे दफा बयान कयो तम ऐं साईं सुहिणा दलील मुदलिल दलील ॾेई करे साईं गानो ज़िक्र करे पियो पोयां वेठो ॿुधांसि ॿुधो। हसन बसरी साईं फरमाए तो बुधण वारो कोने, घणे इसरार खबो साईं जमायत अंदर मस्जिद में, बाहर विरांडो सहनो, बाहर जमायत बैठी आ, पाण घणे इसरार खबो। हजरत ख्वाजा हसन बसरी साईं तकीर कंदे कंदे अध तकीर में थधो साह खणी फरमायो त बुधण वारा हाणे पता है, बुधण वारा हाणे पता है। साईं मेक जे विच में न मूंसां ॻाल्हाईंदो आहे ॾहीं ते नाई ते त मूंखे मज़ो ईंदो। सदके सुभान अल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसालत, जश्न ईद मिलादुन नबी। सुभान अल्लाह। तवज्जो। साईं फरमाया तो बुधण वारा हाणे पता है। बाहर जो ॾिठो त बीबी राबिया बसरी पर्दे में अचे मस्जिद जे ॿाहिरां वेही रही आहे पर्दे में। पाण फरमायो त पूरे बसरे में या हिक औरत आ जेकी मुझे तकीर रखे समझे थी। मालूम छा तो थे, मालूम छा तो थे त मोहब्बत वारो हिकड़ो हुजे तब खोड़े। सदके सदके गलायो छो नथा, मोहब्बत वारो हिकड़ो हुजे तब खोड़ा ऐं हूअं सॼो ईद गाह भरियो पियो हुजे, सॼी साईं पिलाटो भरियो पियो हुजे, मोहब्बत न हुजे त कहिड़ी कम जी आहे। मोहब्बत हिकिड़ो हुजे त बि खोड़ा। ऐं आउंखे इहा ॻाल्हि असांजा उस्ताद साईं निज़ामुद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, हर माण्हू जो चेहरो चुगुर खोर आहे, चेहरो ॿुधाईंदो आहे त हे छा थो चए। तव्हांजा चेहरा मूंखे ॿुधाइनि था त सभु आशिक़ नबी जा वेठा आहियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
तने मां इन पासे ते मौजू के फेरायो हेडे तवज्जो फरमा शाद लती भिटाई साईं फरमायो अतरात फिट जे दड़न ते बीठो आया मदीने दे मुंह कयो अर्ज कयो त मदीने जा घोट सुन मुझा सनेड़ा कज मोहम्मद मोट हे उम्मत तुझे आसरे मदीने जा शाह सुन मुझा सदड़ा कारण लगे अल्लाह सिगोर सज सीर में शाब्द लती बिदाई फरमायो शेर घणा इन थोड़ा पढ़ लूं साईं फरमायो मुझो शेर पढ़ी दंग कया सद करे दंग कया हिय जो अखियों फटिया त सामो दिल पर मोहम्मद अचे रहो आहे मरहबा मरहबा सुभान अल्लाह महबूब जो डिठ में अल्लाह अल्लाह इश्क चयो काथे विहारियास जे पलंग तो रखा त दुनिया जा मानू वेंदा हिने जे कालीन तो विछाया त दुनिया जा मानू वेंदा हिने जे कुर्सी तो रखा त दुनिया जा मानू वेंदा हिने किथे विहारिया महबूब के बिटाई साईं सुने फरमायो त महबूब के ॾिसी चयो मास त अखिन में अचे वेहो वाह सही सदके अखिन में अचे वेहो तवारे छपर ढकिया तो खे न ॾिसे ॾेहो आओ पियो ॾिसाए सुपरी साईं माई दीदार कयाए माई पयो अखिन में समायाए दुनिया वारन के न देखारिया जिए सुबह जो पंजे गुलामन जे कचहरी में आयो आशिको हर शय लिकी सकंदी आ पर इश्क लिकी न सकंदो आ बिटाई साईं फरमायो त आओ ये न हुयासे आओ ये न हुयासे पर इश्क उखाड़ियो जेडियूं फरमायो ये न हुस मोहब्बत मुखे दीवानो करे छॾियो आ शाह अब्दुल लतीफ बिटाई साईं रहमतुल्लाह अलैह जॾहिं आशिकनि ते नज़र पई त ॾिसी तो चए त जखरा जे मिसाला बिस्मिल्लाह तुझो मतो की न मिसड़ा जिए तू अचे काल नालायक नवाजिया ओ अदा जे मुर्शिद कामिल हूं तो आ त मुरीद भी कामिल हूंदा आहिनि सदके हां सही गुलाम थी तो चवे त सोना बिटाई जे महबूब ॾिठी त को मिसाल त ॾे में जे तो चंड तुंहिंजी ज़ात सदके आऊं पाया न प्रियसी मुझो प्यारो नबी सोनो नबी दिलबर नबी आका नबी चोदई जो चंद्र कमाल थिया मुझो आका मस्जिदे नबी मां उथिया गुलाम कड लगी पयो आ मुझे महबूब फरमाइश छाजे लाइ कड लग्यो आ जे तो महबूबा अज चोदई जो चंद्र कमाल थिया जेके बदर जो चंद्र चइबो आ अज आऊं भेंट करण तो चाहिया त चंद्र सोनो आ जा मुझो महबूब सोनो सदके ओए आशिक जा बोल सदके मुझो महबूब भी तो पंजे गुलाम असाबी के फरमाए ताने चंद्र भी ॾिसो माखे भी ॾिसो अल्लाह अल्लाह नबी जो गुलाम असाबी सगोरो चंद्र के ॾिसी महबूब के ॾिसी तो चए त सुना जे रब जे कुदरत जे हथ में मुझी जान मां कसम खणी तो चवा त महबूब तुझो चेहरो त चेहरो आ जेकी तोखे पोशाक पहिरियल आ इन जो हुस्न भी चंद्र खां वधीक पियो लगे तॾहिं भिटाए फरमायो त चंद्र तुंहिंजी ज़ात आओ पाया न प्रियसी तू अच्छो मझरात सजन सदाई सोचरो
जैसे को मिसाल चई खड़ी नेण कुमार महू जा क्यों जा नजर सूरज शाखू कढियूं कुमारो कमर तारा कचू साहिब छा देखी दे दिल बर छको थियो जो हर ॾिसी जान बजे जमाल सी साईं को त मिसाल हुजे पर मैं जकरे जड़ो जान को न ॾिसा पई दे हमें मिसाल ही कोड है सुभान सदके जिब्रील अलैहिस्सलाम आयो हाँ सही मुझे दिल पर महबूब जे खिदमत में आयो सईदा तय्यबा ताहिरा हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा महबूबन के अर्ज कयो महबूबा जिब्रील आयो न का त मुके पुछी दे त मुझे महबूब जड़ो महबूब ॾिठई सदके वाह सही वाह थोरो गौर त कयो मिलाद बयान ब टे हदीसूं पढ़ंदुसि साईं मिलाद बयान इश्क जूं ब टे ॻाल्हियूं कयूं मन को ॻोढ़ो किरी पवे अखियुनि मां ऐं मदीने जो साईं राज़ी थी पियो नबी जे प्यार करण वारो अम्मा जी महबूबन के अर्ज कयो त मुझे सोने नबी जिब्रील खां पुछो गौर कजो जिब्रील खां पुछो त जिब्रीला मां महबूब जड़ो को दुनिया में ॾिठी त जिब्रील अलैहिस्सलाम तो चवे तो सोना मशरिक़ ता मगरब ताईं मगरब खां जुनूब ताईं जुनूब खां शिमाल ताईं फर्शन खां अर्श ताईं जाॾे काॾे मां घुमियो आहियां ओ महबूबा लम अर क़ब्ल हू बाद हू ओ सोना मोहम्मद तू जड़ो सोनो न खुदा अगे पैदा कयो आ न पोई पैदा थींदो मां ॾिठो ई न आहे महबूब तू जड़ो न अगे न बाद राजा त ॻाल्हाए न अगे न बाद मुझे नबी जे प्यार करण वारो इन महबूब जे चेहरे ते इंसान रुगो न जानवर भी आशिक थिया पखी भी आशिक थिया जबल भी आशिक थिया वण भी आशिक थिया ज़र्रो ज़र्रो मुझे नबी ते आशिक बणियो अरे जिता मुझो महबूब गुज़र करे त कदे प्या वण सलाम कनसे कदे प्या जबल सलाम कनसे कदे प्या जानवर सलाम कनसे जाडो प्यो गुज़र करे ताडे प्यो मुझे महबूब के सलाम ही सलाम थे हथ बचे खड़ी सुभान अल्लाह तने अल्लाह फरमायो त वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वदअक रब्बुक वमा कला पर यार जदे इश्क लगंदो आ इश्क आवाज सुभान अल्लाह आवाज न तो अचे इश्क छा इश्क लगंदो आ बीबी ज़ुलेखा के भी इश्क लगो वाह सही वाह जदे यूसुफ अलैहिस्सलाम ते आशिक थी अल्लाह अल्लाह वलायत में घट विंदुम बल्लभ ज़रूर समझाइण ला सुनी अर्ज कंदुम अल्लाह अल्लाह ज़ुलेखा आशिक थी यूसुफ अलैहिस्सलाम दे कमरन में वठी वई सतई कमरा ताला ॾिनई जने अंदरे कमरे में पदी कालत है तलका सही मेहरबानी फरमायो काल माज़ल्ला मां अल्लाह को पनाह तो घुरा एडे माडे ख्याल कर तफासीरन में इंदो आ उन कमरे जे कुंड में हजरत सैयदना याकूब अलैहिस्सलाम नजर आयो याकूब अलैहिस्सलाम जी ॾिठई माने ॾिसो याकूब अलैहिस्सलाम ॾिठई याकूब अलैहिस्सलाम हिय पियो करे हिय हटायो करे हिय आंगड़ो हाथ में विझी अल्लाह अल्लाह हजरत याकूब इशारो कयो आ जीए जो इशारो कयई दर ते पहुतो आ दर खुलियो ॿियो दर ते पहुतो तालो पाण खुलियो टियों दरवाजो चौथो पंजो छहो सते दरवाजे ते पुठी में हथ पइजी वियो आ अजीज मिस्र सामो आ वजायत में नथो वञा बहरहाल हजरत बीबी ज़ुलेखा इन इश्क यादो कयो त दुनिया जा माण्हू मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधनि दुनिया जूं औरतूं ॻाल्हि न ॿुधनि पर मां अॻ में ई तव्हां खे चई चुको आहियां त हर शइ लिकंदी आहे पर इश्क लिकंदो ई न आहे वाह सदके शाबाश अल्लाह अल्लाह जॾहिं मिस्र जे औरतुनि खे ख़बर पई त अज़ीज़ मिस्र जी कुंवार किनानी गुलाम ते आशिक थी अल्लाह अल्लाह जॾहिं ताना लगसि तुनका लगसि
40 मिस्र जू और तू घुराई घुराए करे तूल विहाना रखे सेज सजाए उन्हन के विहारई माडे ख्याल कर ये विच दे पर्दो टगला हेरे यूसुफ अलैहिस्सलाम वेठोआ होदे 40 मिस्र जू और तू वेठियो हिन उन्हन के सूफ नहीं किन तफसीरन में लीमो लिखोआ बहरहाल चाकू भी नहीं मेवो भी नहीं ए चई जदी मां यूसुफ के वठी अचा मुझे यूसुफ के दसो त यो मेवे के कटजो यूसुफ अलैहिस्सलाम ने आई तो सोना यूसुफ मेहरबानी फरमा साईं फरमायो आऊं कौन हलंदुम बियर अर्ज कई चई सही कौन हलंदुम छो एक औरत या मकर कया हे 40 औरत वठी आईया तभी भी ज़ुलेखा अर्ज कयो यूसुफ तुझे करे ताना सठम तुनका सटा थम अरे अल्लाह जो नबी हो जदे तुन कने तानन जो बुधई त हलन लगो आ हिय जो पर्दो हटाई त फलम्मा रईनहु अकबरनहु वकतान ऐदियहुन वकुल हाश लिल्लाह मा हाजा बशरा इन हाजा इल्ला मलकुन करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ लहिया कुरानी दलीला सुभान अल्लाह चंबा कट जिया चंबा जिन वाले कट जिया इदा जी खबर कान पई पर बल्लम द सुन्नी तो के समझान ला तो चवा ज़ुलेखा यूसुफ के चयो हल साईं चयो आ कौन हलंदुम बिहर भी चई कौन हलंदुम जने ज़ुलेखा चयो तुझे करे ताना सटा थम तुन का सटा थम त अल्लाह जो नबी हलन लगो आ जे यूसुफ अलैहिस्सलाम ज़ुलेखा जा ताना बर्दाश्त नथो करे तो सुन्नी तोके भी चवंदा हिन बिदअतियां तोखे भी चवंदा हिन त काफरा तोखे भी चवंदा हिन त मुशरिका साजेला जो मियाद कंदो आ इमाम जो न्याज कंदो आ या यारी शरीफ कंदो आ तू मुशरिका तू बिदअतियां तू काफरा अरे जे यूसुफ ज़ुलेखा जा ताना नथो सहे त दिल पर मोहम्मद पंहिंजे गुलाम जा ताना कीअं सहंदो सदके इश्क़े मुस्तफा मोहब्बते मुस्तफा अदबे मुस्तफा मीलादे मुस्तफा सदके सुभान अल्लाह ताना छाती खुदा जो कसम अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह खसाइसुल कुबरा में लिखो साईं तो फरमाए नबी जो गुलाम अण पढ़ो बकरा बकरी उचारी दो विचारे खे का तालीम ही काने पर बकरियों भी परायूं चारी दो पघार मिलदी आ उ पघार घर खणी ईंदो आ उनखे अधु अधु कंदो आ अधु पघार बचन दे खर्च कंदो आ अधु ईंदो आ रखंदो 11 महीना जी पघार गॾु करे ओ जॾहिं रबिउल अव्वल महीनो ईंदो आ उहे पैसड़ा गॾु करे मुंहिंजे नबीअ जो मीलाद कंदो आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमायो त जॾहिं उहो आशिक हिन जहान के छॾे वियो अल्लाह अल्लाह जॾहिं कब्र में दफन करे मोटिया अल्लाह मलाइकनि पुछियो मन रब्बुका मा दीनुका तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे मन नबीयुका तुंहिंजो नबी कहिड़ो आहे हेॾे तवजो फरमा ॿी रिवायत जेकी तव्हांखे साईं बुखारी शरीफ जी ॿुधाई त मा तक़ूलु फी हक़ हाज़ुर रजुल मुहम्मद उन कब्र में रसूलुल्लाह ईंदो आहे चवनि था मा तक़ूलु फी हक़ हाज़ुर रजुल मुहम्मद इन महबूब ला छा थो चवी वीचारो ॾिसी थो चए त ला अदरी मूंखे ख़बर ई कान्हे मां अनपढ़ आहियां मलाइक अज़ाब लाइ तयार थी विया और मुंहिंजो प्यारो नबी तो फरमाए त महमा मलाइकत इन कुंत ला तदरी व अन अदरी ओ मलाइको तकड़ न कयो जल्दी न कयो हे मांखे नथो सुञाणे मां मुहम्मद सुञाणास तो मुंहिंजो मीलाद कंदो बिस्मिल्लाह सदके सरदार असां कीअं सुञाणियूं पाण करम कंदा तॾहिं तो भिट जो जान फरमाए त वाक़ुफ़ न हुयसि बनकार वाक़ुफ़ न हुयसि बनकारी पानी न खयूं में पाओ जबल चलतायूं करे तिख ॾेखाए था ओ खो मोहम्मद आओ जिथे हो त हे गिली आहे
अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करवारो मुस्तफा जे मोहब्बत रखण वारो जंगे खंदक जो मैदान ना सहाबा किराम खंदक खोटे रहन एकड़ो पत्थर पयो आ अबू बकर कोशिश कई पत्थर न भगो उमर कोशिश कई पत्थर न भगो उस्मान कोशिश कई पत्थर न भगो मौला अली कोशिश कई पत्थर न भगो हुजूर दे खिदमत में आया महबूबा पत्थर नथो भजे पयो हुजूर पाण आया हेरे मुडे ख्याल कर हुजूर उन ट्रीकम में हथ विजी ये मच्छे करे छयो आराम सा पत्थर टुकड़ा टुकड़ा थियो सहाबन चयो या रसूल अल्लाह असा के भुख जे करे पेट के पत्थर बदल छी ताकत जान में न रहिया मुझे नबी खमीस मथे करे फरमायो त सहाबो अमा के हिकड़ो पत्थर बदला मा मोहम्मद के पत्थर बदल सदके वाह सरदार आशिक जी नजर पइजी वई बिस्मिल्लाह आशिक जी नजर पइजी वई त मुझे नबी जे पेट मुबारक ते बदन मुबारक ते पत्थर भगल बदलन जल्दी जल्दी घर आयो पंहिंजे घरवारी के दो चवे मां अखिर सां ॾिसी आयो आया मुझे महबूब जे बदन ते पत्थर बदा प्यान घर में कुछ अच्छी चवे छी त 2 किलो खन जवन जा प्यान हिकड़ो पाणू बीठो आ बियो त कुछ कोने चई पो इनन जो अड्डो तैयार कर आ पारू कही रही महबूब के दावत तो दई अचा त महबूब मुझे घर अचे मुझी दावत खाइनी तवज्जो फरमा नबी जे प्यार करवारो मुस्तफा जे मोहब्बत खणवारो तारुस्ती करे तो सोना जाबरा महबूब के दावत न जाए पर चे जाए तो थोड़ा गुलाम वठी अचे जो दासा जे घर में थोड़ी शया महबूब नो करे दासी खुश थियो हुजूर जे खिदमत में जाबिर आयो या रसूल अल्लाह दावत कबूल फरमायो पर थोड़ा सहाबी वठी अचो मुझे नबी फरमायो सहाबो जी आका ऐलान कयो त जे के भी खंदक में सहाबी आइन उन्हनि सभनी के जाबिर जी दावत मोहम्मद सा दावत गरजी हलो सुभान अल्लाह 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 हेरे जाबिर दावत जणवायो वाह सखीवा दावत जणवायो मुझे साईं कबूल कई ओदे पारू जो कुही आयो तुझे वडे पुत्र पुट हुजन से नंढे भाव के काती खणी कोन लगो वो जिए पिया छेले के कुठो कुठई जो भाव के तड़पने सी ऊ भी भजन लगो आ जिए जो किरियो आ कंध भजी पियो वो भी शहीद थियो उन अम्मा छा कयो भई शाहजादा खणी घर जे कुंड में रखे लटो मथो विधई अरे रुनी ना धाड़ धाड़ न कयई पर छा भी सोचे त ये बच्चा भी महबूब जे दावत तो कुर्बान हुनी वाह जी दावत अल्लाह अल्लाह मुझो महबूब फरमायो जाबिर जी आका पंहिंजे घरवारी के चए जाए त मानी न पचाए आ रसूल इंदुस ऐ पो मां हुकुम कंदो वञा हो पचाईंदी वञे मां महबूब विराईंदो वेंदो अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करवारो मुझे मुस्तफा जे मोहब्बत रखवारो जाबिर साईं घर मोटी आयो घरवारी थी चवेस जाबिर दावत नहीं आए हाँ साईं कबूल कई पर साईं फरमायो त सभई घर जी अचजो त मुझे महबूब जी प्यारी साहबिन औरत थी जवे जाबिर कम न कर जे दावत ॾिनी पूराई भी पाण कंदो नथा गलायो बुराई भी पाण कंदो जाबिर जी चई खबर थी चईना भई बच्चा शहीद थई ओ कमरे जे कुंड में पया थी दोस्तों बच्चा केदा मिठा उदाइन चवेसी जाबिर रो जाए तन पर चिरो भी मलाल न कजाए मता महबूब के दुख रसे ये बच्चा भी मुस्तफा जे दावतों कुर्बान भिड़ाई छा फरमायो त हिक सिर हबीब के इश्क के सलाम सुभान हिक सिर हबीब के आउनी दे लज मरा हुजन सिर खणा त वारे वारे वठिया ऐ बे शेर में फरमायो त आशिक ज़हर पिया विदसी विसन घड़ो करे ऐं कातुल जा हमेशा हेराक लगन नौ लतीफ चए वना था फेराक अरे तोड़े चिकन चाक आह नस्ल नाम सी
अल्लाह अल्लाह जॾहिं मुंहिंजो महबूब घर में आयो दस्तरखानो विछायो दस्तरखानो विछायो मुंहिंजे मुस्तफ़ा लुआबिदन अटे में विधी मानी 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 पचाइण शुरू थी मानी आडो लगी फरमा जाबिर जिया का बच्चा किथे थी सदके यूब को मंजर आ सही इश्क जो सुभान अल्लाह तकरीर रही इश्क जिया सुभान अल्लाह हजरत जाबिर साईं को भी जवाब न दिनो मुझे नबी फरमाया जाबिर बच्चा काथे थी बीहर तो जय तो मुझा आका नबी आराम में है ज़हन में रखो शहीद आराम में राज जा लफ्ज़ अल्लाह अल्लाह नबी ने प्यार करवारो हुजूर फरमायो त जाबिर जी महबूबा ये मानी न खाइंदो मान जेस ताईं तुझा बच्चा मां मोहम्मद सा मानी न खाइंदा सदके महबूब एड़ो मिले सुभान अल्लाह हजरत जाबिर के जने मुझे न महबूब ये लफ्ज चया त जाबिर जी घरवारी सामू बिठिया अखिन मालुण कवण शुरू थी वया मुझे साईं फरमाया चौथी रोई महबूबा मुझा बच्चा ही कुर्बान थी या थी फरमाया रावना जे घर में महबूब मेहमान हुंदो आओ ते गम हुंदो ही ना है अल्लाह अल्लाह मरहबा मुझो पाक महबूब था कायनात थी महबूब था जिए जो मुझो दिल पर नबी थियो उन बच्चन जे मथा वेठो पर रवायतू थव ब एक रवायत में याद साईं चादर ठाए फरमाए तो कुम बेइज़्निल्लाह बी रवायत में याद हुजूर चादर ठाए फरमाए तो कुम बेइज़्नी मुझे हुक्म सां उठ सदके नथा गलायो ये लफ्ज मुलन के समझ में नहीं ना मातो के समझाई वना हाँ एकड़ा लफ्ज है रवायत में तो रसूल जो कुम बेइज़्निल्लाह लेकिन मशहूर रवायत था ए ब्या ब्या लफ्ज है ने त कुम बेइज़्नी मां मोहम्मद जो हुक्म सा उठो सदके ताके जुबाने वता को पासो वटे जो रिकॉर्डिंग पे कराया तो राय फकीर उनके चई चल जाए त कुरान त ये चवा त वनजम इज़ा हवा मा दल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा इन्नल लज़ीना युबायिउनका इन्नमा युबायिउन अल्लाह यदुल्लाहि फौका अयदीहिम एदे तवज्जो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फतबियूनी वमन युतिर रसूल फक़द अता अल्लाह अरे कुरान त ये चया त महबूब तू जो फरमान मुझो फरमान तू जो उछलाण मुझो उछलाण तू जो हथ मुझो हथ तुझी बैयत मुझी बैयत आ महबूब तुझी मोहब्बत मुझी मोहब्बत आए मुस्तफा तू खुदा नहीं खुदा जे करम खाऊं जुदा नहीं सदके बेटा छा चयो अदो अहमद पाण में वाह सही वाह विचा सदके हाय हाय अदो अहमद पाण में विचा मीम फरक आहे मुस्तगरक आलम इन इसरार में जान मुंझो पियो कदे पियो चंडो अधो तो करे कदे पियो सिज के मोटाए कदे तो वणन को सलाम कराए कदे तो पत्थर सलाम कन कदे थियूं हरणियूं भजंदियूं अचन कदे था कदे वरी पत्थर था पानी ते तरन दुनिया परेशान आ त छा राज आ तोखे केड़ी खबर सिद्दीक़ अकबर सजी जिंदगी रसूलुल्लाह सा गड रहो साईं के अर्ज के साईं अमा जी हकीकत छा है फरमायो सिद्दीक़ मुझे हकीकत अल्लाह को सवा को जाना ही न तो सके लम यारफनी हकीकतन इल्ला गैर सदके ये वडो राज खुदा जो कसम आ उन हस्ती जो गुलाम जे करे राज सुन जा तो फतवा लगी हां यार सदके हां सही हां तो मजा बता मुझे मुर्शिद करीम जे कदे वेठो अचे दिसंदो नी उन जे सीने में जो कंबर वारे जे में मदीने जे साईं जो इश्क आना है आया साईं का फना फिर रसूल जी जे वासी नबी जे प्यार कर वारो
मुझे प्यारे नबी, मुझे आका नबी इशारो कयो बचड़ा उठ, मुझे महबूब संगत मानी खान लगा। गौर हुजूर मानी विराईंदा वया, सहाबी गडंदा खाईंदा वया। पर अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तफसीर इत्कान में लिखियो आ त हुजूर फरमायो त जेके तव्हां भाजी था खाओ ना त ये हड्डा अवां दस्तरखाने ते रखो, ये हड्डा दस्तरखाने ते रखो। अल्लाह अल्लाह महबूब विराईंदो वञे तुझे शाही दस्तर सदके मथे में मान हजारे मान रुगो तुझे जुल्फ से बंद कमंदा था जिंदान हजारे मान रुगो तुझे जुल्फ से बंद सदके सदके ओए तुझे जुल्फ से बंदा कमंदा था जिंदान हजार मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे में मान। बिस्मिल्लाह सदके हेरे 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 अल्लामा अब्दुर्रहमान जामी रहमतुल्लाह अलैह फरमाया पूरी कायनात जेकी आ न इहा सब मोहम्मद जी मेहमान आ। हे जेको अदो रात फकीर साईं किबला के गुलाम शबीर शाह साईं जेको मिलाद करायो आ, लंगर करायो आ, ज़ाहिरी में हिनल करायो आ, हकीकत में इहो वंड मदीने जी साईं जो आ। तुझे शाही दस्तर खान मथे में मान हजारे मान रुगो तुझे जुल्फ से बंद कई घायल तू जला वो कई घायल तू जिया घूर सदा मखबूर गफूर सुरूर सदा कई घायल तुझे घूर सदा मखबूर गफूर सुरूर सदा तुझे नूर हुजूर ज़ोर सदा फरमान हजार मान रुको तुझे शाही सब तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुको तुझे जुल्फ जे बंद तुझे अबरू तेरा बिस्मिल्लाह शहीद कया कई नाज मजीद मुरीद कया वो तुझे अबरू तेगा शहीद कया कई नाज मजीद मुरीद कया रिय नाने दीद खरीद कया रिय नाने दीद खरीद कया नगे राना हजार मान रुको तुझे शाही सब खाना मथे मेहमान हजारे मान रुको तुझे जुल्फ जे बंद तुझे जलवे जमाला ये अशवगिरी थी मुल्क मुतिया वसिया वो तुझे जलवे जमाल जी अशवगिरी थी मुल्क मुतिया वसिया वरी छा जिन्न मलाइका और परे छा जिन्न मलाइका और परी गिले मान हजारे मान रुको तुझे शाही दस्तर चले
सजे सहाबा मुख्तलिफ रवायत किन 1400 सहाबी लिखिया किन घट वध लिखिया तवज्जो कयो सहाबन लंगर खाधो हजरत जाबिर तो चवे जिए भाजी बची पई तीए अटो बची पियो वाह वाह विरहण वारो हेदे 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 ओए होते तक हेदे 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 तफसीर इत्कान वारे लिखियो उहे हड्डा गड कराया मुझे नबी उन हड्डन ते रसूल हथ रखियो तो वो छेलो भी जिंदा थी वाह सही वाह सदके गला 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 वो छेलो बे जिंदा थियो मोहब्बत जे मैदान में सिर जो सांग न कर लाए सर लतीफ जे दोस्त न गया दर आशिक नागा पर खबर खाधन के बवे बराबर जेके इश्क लगो आ उनन का पूछ न इश्क मुस्तफा जिसके सीने में है वो कहां भी रहे वो मदीने में है हां यार हां इश्क मुस्तफा जिसके सीने में है वो कहां भी रहे वो मदीने में है पर कहा गया है कोई आके मेरे कानों में नजर से देख के सरकार आए बैठे हैं बेशक बिस्मिल्लाह जंगे तबूक लगी जंगे तबूक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो जेके भी जंगियूं लगियूं हुन उहे जंगनि में मुख्तलिफ सहाबा ऐलान कंदा हा हुजूर जी हुकुम ते पर जंगे तबूक जी महल हुजूर पाण ऐलान कयो हां यार सदके जने पाण ऐलान कयो त साहबी दा फरमाए त एतरा त आशिक गड थिया जो दफ्तर लिखण वाला खुटी हां यार बब्ब टे सहाबी स्वारन ते स्वारा बिस्मिल्लाह साहबन को इन में वडी रवायत जंगे तबूक के मुतलक सोने अबू बकर उमर साईं उस्मानी गनी जी कुर्बानी घणो सिस्टम आ पर मां नथो वञा हिकड़ी गाल तवा के इश्क वारी बुधाण तो चाहिए हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेमल रवानो थियण लगा अल्लाह अल्लाह मुझे नबी जो गुलाम हजरत काब साईं रज़ियल्लाहु ताला अन्हु जमींदार आ बटई त्यारा अनाज त्यारा कुड़मी आया हारी आया अर्ज क्यों तो किबला अन्न त्यार लगो पियो आ मेहरबानी कयो बटई कयो तवा के पांजी सवारी आ तवा सुबाने हल्या वंजो अवा अची विंदा हाई बब टे ॾेणा वञन था हजरत काब साईं रही पया कम मथे कम जेको इए रहंदो आ न ता गौर कंदो न चंदा ठीक आ कलाक खां पोइ थो वञा वो कलाक में कलाक थी विंदो हां हां सही अल्लाह अल्लाह रही वियो आ मुझो प्यारो नबी तबूक जे मैदान ते पता रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिय साहबा किराम ने मुंह करे फरमा साहबो काब का थिया याद मुझे नबी उनके कयो जेको कोन हो हिकड़े असां भी चयो सही दुनिया जे लालच में रहिजी वियो हुंदो त बे असां भी चयो त काब एड़ो ना है मुझी आका महबूब कुछ भी न फरमाए है बराबर अल्लाह अल्लाह काब साईं तो फरमाए त मदीने पाक जे गलन में घुमा थो पर चंद तो मुसलमान दिसा ब्या तरगो नाले कह पाने वाला कलमे पाने वाला ही पियो दिसा हाने परेशानी इहो वतो आ त रसूलुल्लाह मोटी इंदो मता माखे भी इनन में शुमार करे छडे अल्लाह अल्लाह वरी जने इया खबर पयम त मुस्तफी हाय अल्लाह अल्लाह काब साईं तो फरमो जो नबी 20 ॾियारा चंगे तबूक जे मैदान ते रहा मोटिया विच ते बि अञा घणा वाक़िया आहिनि पर नथो बयान कयां हुजूर मोटिया जीअं तबूक का मोटिया रसूल जी आदत ही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में आया सहाबा किराम को मोकलाण लगा मोकलाए जॾहिं सहाबी घर वेंदा हा पोइ महबूब घर वेंदो सदके ॻाल्हायो छो नथा सुभान अल्लाह इहो तरीक़ेकार आहे हुजूर जो ऐं असां जेके बि गॾु वठी वेंदासीं त अॻ में पाण हलिया वेंदासीं भली हो रुलंदो रुलंदो पोइ अची तव्हां न बाबा असां लाड़काणे वारा तव्हां छो था काड़जो मथे अल्लाह अल्लाह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सहाबा किराम को मोकलाए रवाना थिया न मोकलाए वजन था साहबी मोकलाईंदा वञनि था हलंदा हिकिड़ो आयो तू छो न आहे सही कम हो हुजूर कुछ न चयो ॿियो आयो कम हो कुछ न चयो टियों आयो कम हो कुछ न चयो जॾहिं हज़रत काब जो वारो आयो माॾे ॾिस हुजूर अञा मिलियो न नबी साईं मथे मुंह करे फरमाया काब तू छो न आहे है कदमन ते किरी पयो रोई तो चए तो या रसूल अल्लाह अल्लाह जो कसम मां मुनाफिक ना आया है सदके ओ साईं मां दुनिया जे कम में रहिजी वयुसि मुझे आका छा फरमायो कब
अज खां पो मां मुहम्मद न ॻाल्हाईंदो साईं जेके साहबा मस्जिद नबवी में वेठा उन्हनि साहबा सगोरन छा चयो साहबन चयो जे काबा महबूब नथो ॻाल्हावई त असां बि न ॻाल्हाईंदा सही अल्लाह अल्लाह हजरत काब साईं गलन में रोदो पियो वते है दीवाना जाला बिदाई चा चयो आज रोवण साण रिझे आओ सजी रात रोवा धरती सजी धोआ लुड़कन साण लतीफ चई रोंदो तो वता पयो पर ये पियो मदीने में घुमा जिए को परदेसी घुमंदो को ॻाल्हाई कोन को सलाम करे ई कोन काब तो चवे त हिकिड़े दफ़े मां अचां थो रस्ते ते हिकिड़ो यहूदी बीठो आहे चवे थो हे खत खणी आयो हा बे असां बि को पुछी त काब कहिड़ो आहे चई मां नथो सुञाणा ॿियो खां पुछई चई नथो सुञाणा हिकिड़े खे तंग कयई उन उल्टो हथ करे चयो त इहो थो अचई काब थो चवे त मूं ॾे अचे खत ॾिनई बादशाह खत ॾिनो थी असां ॿुधो आहे तोसां महबूब नाराज़ थियो आहे अॼु त वज़ीर बणाया अॼु त तोखे वॾियूं वॾियूं डिग्रियूं ॾियां मुहम्मद जो दरवाज़ो छॾ काब थो चवे मां पियो चवां त या अल्लाह ज़मीन खुले अंदर हली वञा दुश्मन पिया उमेदूं रखनि हाणे तकड़ो तकड़ो महबूब जे खिदमत में आयुमि रोई पियो चवांसि त तूं सुहिणा तेरे आशिक सुणे तूं सुहिणा तेरे आशिक सुणे मैं भी उना विच कह न जड़ा तू गुली हे बुलबुल मैं चिड़ी चलूरे का जड़ा सुने मुहावले तेरे कोल बन मैं कमीनी दा है हक केड़ा कंद हेठ थिया कंद हेठ थिया अखियूं चार वासी कंद हेठ थिया खणी चा न सघां नहीं लायक परे कनू तकण जड़ा पर कर मेरे नजर या रसूल अल्लाह तवा भी चो या रसूल अल्लाह सब सब त चो या रसूल अल्लाह अरे मन न मन का मदीने मा निगाह पजी वने कर मेरे नजर त थी लायक पवा तिया एक जड़ा विच जस जड़ा हजरत काब तो चवे त महबूब जे मथा जे बिठु में सलाम दिनो में गौर कयम त रसूल जवाब दे हुजूर मुखे सलाम जो जवाब न दिनो बल्ला बगालियो मुरे हेडे गौर सां ॿुध जाए हजरत काब तो चवे मां हिय रसूलुल्लाह का परते सुरी हिय नमाज पढ़ण शुरू कई ॾिठुम त महबूब माडे ॾिसी मुरकन था सदके सुभान अल्लाह मेहरबान ताहिर मां तवा को पूछां तो सवाल तवा को सवाल तो पूछां काब के नमाज में उनके किए खबर पई साईं माडे ॾिसी मुरके तो काब के की खबर पई काब के की खबर पई जो चवे पे त सलाम थो जा त जवाब न थो दे पर वरी नमाज तो पढ़ा त मुंडे ॾिसी मुरकन था न काबा न काबा न काबे के गुलजार में है मजा जो मोहम्मद के दीदार में है हां सही हां काबन जो काबो आ न बुधो दवाल मन खाओ बिलाल के छित ते साईं चढ़ो काबे जी ते बिलाल मुझी पियो सरकार पुछो के बिलाल छो मुझो सही मदीने में हुस्त काबे दे मुंह करे आजान नो हाने काडे मुंह कया काबे ते भी आरो थी मुझे आका फरमायो मां मोहम्मद दे मुंह करे आजान सदके गलाए सुन था नबी जे प्यार करण वारो मुस्तफा जे मोहब्बत रखण वारो काब साईं तो चे त मुरे ॾिसी साईं मुरकन था हाने मां मोटियो आहियां और सा लफ्ज ॿुधो मां मोटियो आहियां मुझो सगो सोटा काब तो चे चाचे जो पुत्रा उन सा मुझी मोहब्बत हुंदी ही मां चो ॾिठुम त दरवाजे ते बीठो आ तकड़ो तकड़ो वञा भला दोस्त सोट सा कचहरी क्या जे जीए वेझो वयस मुझे सोट माखे ॾिठो दरवाजो बंद करे छॾी है काब तो चवे त दीवार खां मथा टपी आयस मुझे चाचे जो घर आ मुझे अब्बे जो घर अंदर जो आयस त सोट पुठी रे बी रियो है
काब तो चे सोट तोखा सवा मुखे मज़ो न ईंदो आहे ॻाल्हाए त सही हू तो चवे दादा तू भी मुखे ॾाढो प्यारो आ पर काब महबूब नथो ॻाल्हाए वई मां भी न ॻाल्हाईंदो सुनियो ओ सुनियो इहो इश्क डबी जो रख मिट्रा माइट्रा दोस्ता जे महबूब को परे आ न त पो इन ते अमल कर त दूर तन्ही खां लॾ जंहिंजी मोहर नाहे मल्ही रॾे पखा तिन पापिन खां परे परहूं अॾ अरे छांग तन्ही जी छॾ जेके धना रहूं धार अल्लाह अल्लाह काब साईं तो फरमाए मां जीअं चाचे जे घर तां मोटिस हाणे मोटियो जो आहियां सिधो सिधो पंहिंजे घर पतुस ॿुध जो गौर सां लफ़्ज़ घर जो आयुमि ॿियो सहाबी पोयों आयो दरवाज़े ते सॾु कई ॿाहिरि निकिरी आयुमि काब जी साईं महबूबन फरमायो आ त घर वारनि सां न ॻाल्हाए काब छा चयो हेॾे ख्याल कर बच्चा भी प्यारा होंदा हैं घर वारियूं भी प्यारियूं होंदियूं हैं काब छा चयो लफ्ज़ ॿुध काब चे थो त तलाक ॾियां चे तो महबूब फरमाया तलाक न दे ॻाल्हाए न ज़ाल सां न ॻाल्हाए बच्चन सां न ॻाल्हाए काब तो चे घर आयो हां पंहिंजे घर वारी के चम त महबूब पैगाम मोकिलियो आ छा थी चवी ज़ाल थी चवे त काब तू मुड़सा मुंहिंजो वारसा तू ॻाल्हाइण जी कोशिश कर त भली करे पर मां न ॻाल्हाईंदी मां तोखे भी मोहम्मद जे कदमनि ते कुर्बान कंदसि हाणे फरमाए काब साईं तो फरमाए त मां हाणे जॾहिं घर वारा भी नथा ॻाल्हाइनि त मदीनो छॾ ये थी आज़माइश हाणे रोंदो तो वता पर छा तो चवंदो वता माने त ख्याल कर चए तो या अल्लाह महबूब पर चाहे दे गादाहिन वारा महबूब वारा कंडियारे वारा कॾहिं सोचो थी वडेरो जियो परचाया भाव कावर जियो परचाया सोट कावर जियो परचाया माइट कावर जियो परचाया कॾहिं सोचो थी त महबूब कावर जियो परचाया या कॾहिं ॻाल्हि सोची थी त परचाया मां तो चाहे महबूब परचाइण जो शौक़ थी त हिकिड़ो दफ़ो कंबर वारे साईं जे दरवाज़े ते अचे जिंदाबाद दीदार करे वञो मुर्शिद हुसैन जिंदाबाद सदके जिंदाबाद साईं दा फरमाइन काब साईं दा फरमाइन छा पियो चवे या अल्लाह महबूब पर चाहे रे तमाम भी हथ खणो ये दुआ वांगे ताम ये चो त या अल्लाह महबूब पर चाहे रे आमीन चो या अल्लाह महबूब पर चाहे मन न मन रात दिल पर मोहम्मद जो दीदार थी वजे आमीन अवा जे सदके मुके भी दीदार गुनाहगार के थी वजे नबी जो प्यार करवारो काब तो चवे जंग में रोंदो दो वता ओ जबल ते सजदो ॾियूं किरियो पियो आहियां 40 ॾींहं घणा 40 ॾींहं 40 दिहाड़े ते जबल मां आवाज आयो कब मुबारक थी महबूब राजी थो थी सुभान अल्लाह तकड़ो तकड़ो काब साईं तो चे त घर आयस असहाबी बीठो आ काब जी महबूबन मोकिलियो आ त वनी काब के वठी अचो मां मोहम्मद के सिक लगी आहे वाह वाह ओए बस अल्लाह करे महबूब खुदा के सिक लगे सुभान अल्लाह अल्लाह करे त महबूब के भी असाजी सिक लगे ए महबूब हुकुम फरमाए त गादाहिन वारा कंडियारे वारा मोहब्बत रे वारा हलो तवा के मोहम्मद मदीने घुरायो आहे बराबर मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तोखा त तुंहिंजे घर अॻियां मुंहिंजो घर हुजे
या अल्लाह जेको मां सां गॾिजी चवे हिन साल मदीने वञे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा थो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरा थो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे को बि चवंदो हल हबीबन ॾे त हिक दम हा कभी जे मिले जाग मदीने त गदाइन जगोठ खे छा कभी को बि चवंदो हल हबीबन ॾे त हिकदम हा कभी जे मिले जागा मदीने में दमे हड़ छा कभी अदाकारी सां बेहण सां जो छा वञे असां गदाइन वेठा हा गदाई वेठा ये वञे न मेहड़ वारा घणो घुमी आया आहिनि अरे ॻाल्हायो छो नथा ॻाल्हायो हथ मथे खणी आमीन चओ हे वञनि न कंजारे वारा त चकर ॾेई अचनि हा दुआ तव्हांजी मां नथो तो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सिंधी सम्झो था न मुस्तफा ना पिन हने ना साईं यासीर साईं हुकुम कयो कन में मुस्तफा ना पिन हने ना उस्तना दारू वारे चार कुंडा डाड गारा फुल ना खुशबू वारे वाह 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 समझो समझो न समझो न तो सजो वाहिद बिरोकी में कबो मुस्तफा ना पिन हने ना सिंधी में साईं बुधो बुधो मुस्तफा ना पिन हने ना छा तो चे मुस्तफा ना पिन हने ना उस्तना दारू वारे जे तो मुस्तफा जो नालो मिठो आ दिल जी दवा है या माना था मुस्तफा ना पिन हने ना मुस्तफा हने ना माना मिठो पिन माना नालो मुस्तफा जो नालो मिठो आ मुस्तफा ना पिन हने ना उस्तना दारू वारे चार कुंडा डाड गारा फुल ना खुशबू वारे जे तो चैनी कुंडन ते वीने तो के मुझे दिल पर मोहम्मद जी खुशबू मिलंदी जे तो सना अंत केव सदके शाबाश अंत केव नबी मुस्तफाना दा उम्मत न रहबर नबी पेशवाना जे तो केड़ी नबी जी सना का जेको उम्मत जो भी अगवाना त नबिन जो भी पेशवा है मान थो चाहिया त मूं वट सोन चांदी ज़रा हुजे तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे ओ भी चवंदो अल्लाह हबीबन दे त कदम हा कभी जे मिले जाग मदीने गदाहिया मबद देरो कंजारे वारन के छा कभी आओ भी बचड़न सूधो मन आओ भी बचड़न सूधो मन मुंडे बिको आदर होजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरा त तुंहिंजे घर अॻियां मुंहिंजो दर हाय 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 लोक सां गॾु तू जब पड़ लडो लहे नहीं रहा वाह सही कहीं भी कुंडड़ीअ में कखाओ घर अॾे वेही रहा है लोक सैयद शोदा हज़रत सैयद शोदा हज़रत हमजा साईं हेरे ख्याल कयो सैयद शोदा हज़रत हमजा साईं जे मज़ार ते जेको रोड मुबारक वेंदो आहे न उते हिकिड़ो वॾो माना मरकज़ी आपटेन जो हिकिड़ो मरकज़ी माना उन में हर शइ मिलंदी हर सामान मिलंदो आहे उन जे भरिसां हिकिड़ो प्लाट पियो आहे प्लाट अञा बि पियो आहे थी सके तो केबला साईं भी ॾिठो हुजे ऐं मां ॻाल्हाए वेंदुसि त साईं सम्झी वेंदो उते उन जे भरिसां हिकिड़ो प्लाट पियो आहे उते माण्हू वेठा आहिनि पर घर अॼु न वेठा आहिनि उहे जो झूपड़ियूं अॼु वेठा आहिनि वाह सही वाह झूपड़ियूं अॼु वेठा आहिनि झूपड़ियूं ऐं उहे शयूं अॼु वेठा आहिनि मूं हिकिड़े खां पुछो त हीअ केरु आहिनि चइसई ॿिए मुल्क जा आहिनि हे हिते साम अची रहिया आहिनि हिननि खे को चवंदो न आहे बसि हिते ई रहंदा आहिनि हिननि खे जॻहियुनि ठाहिण जी इजाज़त न आहे हिते ई रहंदा आहिनि हिते खाईंदा आहिनि माण्हू इन्हनि खे हिते पिया
विचारींदा अदे बबलू के या गाल याद हुंदी साईं मां भी वनी उनन जे भरसा वेही रहिस सदके हां सही हां नंढड़ा नंढड़ा मुखे मुखे नंढड़े चयो त इते छो वेठो मां जो साईं जो रोज़ो सामो नज़र तो अचे मन न मन मुखे भी एड़ो कखाओ करो थी ॾेई छॾे सदके हां इते लोक सां गॾु तुझ पाण लडोला है नहीं रहा कह भी कुंडड़ीअ में कखाओ घर अॾे वेही रहा छो रोज़ शब अखियुनि अॻियां रोज़ ए अतहर हुजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे अदा मुयारा परते फेरा त ख़बर पई त कहिड़ा चवनि था कहिड़ा नथा चवनि सुभाणे ॻोठ वारा ॾिसंदनि मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मनी दरबानी दरबार निय जो जीअं दस्तूर आ तूं बि मिठड़ा चओ खणी मूंखे बि ईअं मंज़ूर है मोमनी दरबानी दरबानी जो जीअं दस्तूर आ तूं बि मिठड़ा चो खणी मूंखे बि ईअं मंज़ूर आ तुंहिंजे हर मेहमान जो तुझे हर मेहमान जो ही नात खानो करो जे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर तुझे सदके मैं दुनिया में खाधो पीतो खोड़ा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाइ किरोड़ा है नबी साईं जे दर जो खाधो हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ तुझे सदके मैं दुनिया में खाधो पीतो खोड़ा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाइ किरोड़ा है ने गंज ब्या काले कबा सुभान अल्लाह सदके गंज ब्या काले कबाजे तू जड़ो गोहर हुजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे का जी महबूबा घुरायो थी साईं तो फरमाए त काब के वठी आ मां महबूब के सिक लगी है सदके साईं हजरत काब साईं जी घर वयो इने बख्शिश थी दिया जी घर वयो उन दौर में 200 रियाल ते वगो वतोई एडो वडो आसीदो हुजूर जो साहब हां सही वो वगो खणी आयो उन असाब के दिने अदा चाहे चई जडे रसूल नाराज थी वियो मु चयो त कपड़ा केड़ा पाया है सिंगार केड़ो कया केड़ा नवा लटा पाया पर रब जे बारगाह में बास बासी हफ्द मौला जेको मुखे अचे चंदो त महबूब राजी थियो आ वगो उनके पढ़ाईंदुस हां ओए होते इश्क तू पा हाने काब साईं घर खो निकतो मुडे ख्याल कयो हाने अचे तो पयो अग में साहब ही न पिया गलाइने हाने कड लगी पया मदीने में हु कपजी वई दवारो कयो अचो छो ते काब ते रसूल राजी थियो आ 40 डी आशिक माशूक के जुदाई में गुजराइन हलो त दिसऊ त काब ऐं मोहम्मद किए था परचनी सुभान अल्लाह वाह वाह यो गलाए जनदा गलाए जनदा जो नजारो साईं आगे में को सलाम जो जवाब न थो दे अगे में को गलाए न थो हाने टोलन जा टोला कढन छो जो रसूल राजी थियो कदे कदे तवा हुसैन के बीमारू चंदा है न त साईं बादशाह हे गाजू कढ तो कई वते जोर ते कोई न के चंदो आ न न साईं के खबर आ मानू चरिया थी पौंदा है छो छा सबब आ सबब इहो आ त बच्चे ते मदीने जो साईं राजी आ जमायत तडे कढाए बिस्मिल्लाह ओए हा इश्क जी चकमका
मैंने तो जब फरमा रसूलुल्लाह जे मोहब्बत रखण वारो हाने का बुझाई मुरे दिस जो 2 मिनट बस हाने पूरी तो हाने का बुझी मस्जिद नबी वी जे अंदर कदम रखियो ना हुजूर मस्जिद नबी में बैठा ना सरकार उठी बीठा है सदके सजो जहान उठी पियो का बिस्मिल्लाह बुध जो का मरहबा मरहबा जी आका जल्दी आ मुके सिक्का लगी है बेटा ई सही तर्जुमो के थो सिक्का त मिड़ई सिक्का सिक्का त मिड़ई सिक्का सच्ची सिक्का में सूर यो आए कूड़ सिक्का हुजे वो सजणो न मिले हाने काब साईं जी वेझो आयो वेझो वेझो मुंडे ॾिसो मुंडे काब जी वेझो आयो तो मुझे पाक महबूब हथ खोलिया सदके भाकुर पाइण लाइ ये दी भाग हाने जी हुजूर हथ खोलिया त काब भाकुर में न वयो काब मुझे रसूल जे कदमन में वयो बिस्मिल्लाह ओए दी अदब कदमन में जो वयो ना तो हुजूर फरमायो त काब उथी भाकुर पाए मुके सिक लगिया है भाकुर पाए मुके सिक लगिया काब छा चयो मुझा महबूबा भाकुर न पाईंदो मैं लायक लाया सदके भाकुर न पाईंदो मैं काबा भाकुर पा चई न पाईंदुम साईं अर्ज़ मञो में साईं फरमा केड़ो अर्ज़ा जैसे अर्ज़ यो थम त जेकी मुखे मिलकत आ या सब विरा मुखे जरूरत काने न मिलकत हुजे हाल तू नाराज थिया मुखे नथी खपे मुझे साईं फरमायो त कब अध फिराई था अध बचर जे था रखियो उथी कब भाकुर जो रसूल के बातो मां तवा को पुछा तो त जे 40 दी रुनो यो रसूल के किए चुंबड़ियो हुंदो बिस्मिल्लाह बस हिय थियो हुंदो हिय इश्क जे दरिया बेड़ो हलाए के सुभान अल्लाह इश्क जे दरिया बेड़ो हलाए के रुकेर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके इश्क जे दरिया के रके पीर का मिलखूं सवा लहरियो लगा के रके दरिया में बेड़ो हलाए के रुके इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके बेड़ो हलाए के रुके सब चौदह न मजो अचे इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके हैरान थी तरक क्या ये तखे हीरत हैरान थी तरक क्या ये तखे है रे शाह मिसल मुरलियों वजह के इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके में दाशती दरिया हमें लाशो लोढ़ाए केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके सब इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके करबला जो वाक़ियो ए अदा तू याद कर इश्क वा रन खाऊं सवा बचड़ा के
जे दरिया में बेड़ो हलाए के रुके इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके पीर का मिल कहूँ सवा मुर्शिद हुसैन न कहूँ सवा लहरियों लगाए के रुके इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के रुके इश्क जी मोहब्बत जी सुर्खी पीणी थी तो 29 रबिउल अव्वल दरगाह शरीफ ते अच बिस्मिल्लाह चओ इंशाअल्लाह ॾाढा इंशाअल्लाह साईं मशहूर नवारा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा रसूल जे मोहब्बत ऐं इश्क जो न कतरो मिली वञई कतरो मिली वञई न त कम ठही वञनि हा यार हिकिड़ो दफ़ो दरगाह शरीफ ते पंधड़ो कर चओ इंशाअल्लाह मां नथो चवां तूं साईं कंबर वारे जो मुरीद थी असां पाण ई घणाऊं हिकिड़ो दफ़ो अचु चवंदे मुरीद बि न थिया पोइ अचां छो हिकिड़ो दफ़ो ईंदे न हिन ज़ुमरे में दाख़िल थींदे इमामत इनके घर की है ये सब सैयद वेठा आहिनि ये सब सैयद वेठा आहिनि हेॾे ख्याल कर हेॾे हाँ इमामत इनके घर की है शुजाअत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ अदालत इनके घर की है अरे बुरों को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है वमा तौफीकी इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन क़िबला से शबीर शाह बादशाह दुआ फरमाइंदा अल्लाहुम्मा आमीन इश्क मुस्तफ़ा जाही बोल जेके हीअं सां हंडाए हिननि मोमिननि ॿुधा मुंहिंजा मौलाए करीम मरण जे घड़ीअ ताईं इहो इश्क असांजो सामान हुजे इहो इश्क असांजो ज़रो ज़ेवर हुजे इहो इश्क असांजी खोराक हुजे इहा मोहबत असांजे मन में हुजे इन मोहबत खे सभिनी खां अव्वल रखी पोइ बाद में उन जे पोयां अमल हुजे या रब्बुल आलमीन मदीने वारे मोर राज़ी थिए मीलाद मुस्तफ़ा जो ही मुबारक रबीउल अव्वल जो सारो महीनो मोहम्मद आलम भी हुत हुत इश्क बयान कयो हूंदो उन जो बारगाह इलाही में क़बूल फरमाइजां मौलाए करीम इश्क मुस्तफ़ा जा पंधियड़ा जेकी हित अदब सां इश्क सां मोहब्बत सां जिन भी जेके बोल ॿुधा उन्हनि जा बारगाह इलाही में क़बूल फरमाइजां जेकी मेज़बानी पंहिंजे वस आहर मोहब्बत सां असांजे दोस्तनि ख़ुसूसन असांजे प्यारे भाइटे असदुल्ला शाह ऐं ख़ुसूसन असांजे डॉक्टर राहिब अली गांधाई साहब ऐं उन जा साथी ॻोठ जे रहण वारा अज़ीज़ो अकारब दोस्त अहबाब जिन बि ज़रो ज़रो हिन मोहब्बत मुस्तफ़ा में वंडियो आहे उन्हनि जो बारगाह इलाही में क़बूल फरमाइजां या रब्बुल आलमीन मुर्शिद हुसैन जी ही जेकी भी जमायत आहे उन्हनि खे सुरखरू फरमाइजां या रब्बुल आलमीन मुर्शिद खे सुहिणी सुठी ऐं इज़त वारी ऐं तंदुरुस्तीअ वारी ऐं उन जे तूले उमरा वारी हयाती ज़िंदगी बख़्शिजां जो मुंहिंजा मौलाए करीम दर दर ते महबूब जे मोहब्बत जा साईं जन ऐलान ऐं होका फरमाया आहिनि या रब्बुल आलमीन बारगाह इलाही में उहे ऐलान असांजा सॼे पाकिस्तान में त छा मगर सॼी दुनिया में गूंजी रहिया आहिनि इन करे मुंहिंजे मुर्शिद जी हयातीअ खे खज़री हयाती बख़्शिजां मुंहिंजा मौलाए करीम ही असांजा जेकी भी मौक़िया आहिनि बारगाह इलाही में क़बूल फरमाइजां नबी अलैहिस्सलाम जे शरीयत मुतहरा ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां ऐं जेकी भी घड़ियूं असां महबूब जे मोहब्बत में वेहूं उहे बारगाह इलाही में क़बूल फरमाइजां जिन दाणो दाणो कणो कणो महबूब जे मीलाद में ॾिनो उन्हनि जो बारगाह इलाही में क़बूल शुक्र ऐं सलाहियूं फरमाइजां अल्लाहुम्मा इन्ना असअलुकल अफ़्व वल आफ़ियह वल मआफ़ात दाइमा फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वन करीम तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी अल्लाहुम्मा सब्बित अक़दामना अल इस्लाम वल ईमान व सुन्नत हबीब कल करीम व बिमुहब्बत का मुहब्बत हबीब कल करीम बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना महबूबना हबीबना मोहम्मद वला आलिही व अस्हाबी व बारक वसल्लम अलैहि। ही हो इश्क़ मुस्तफ़ा जी महफ़िल। हाणे अचो त महबूब जे हिक हिक हुक्म ते अमल करण जे लाइ असां पंहिंजी आमादगी कयूं ऐं महबूब जे मोहब्बत जो सबूत ॾींदे अचो त नमाज़ पढ़ूं। नमाज़ कान पढ़ी वई आहे, अञा वक़्तु घणो आहे। अलाह कंदो जो तव्हां असांजा ही सजदा क़ाबिल क़बूल रहंदा। वमा अलैना इल्लल बलाग बिबरकतिल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना महबूबना हबीबना ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। मना दस्त दामाने अगर दावत अमरत कुनी वर कबूल मना दस्त दामाने आले रसूल। इन सभिनी दोस्तनि जी पारत सभिनी जो नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। हिन सादात साईं किबला गुलाम शबीर शाह या ॿिया सादात जेके आहिनि हिननि जे सादातनि जे झुगड़नि खे आबाद फरमा, हिन जे बचड़नि खे आबाद फरमाए न सैयदनि जे सदके असांजे झुगड़नि खे बि आबाद फरमा। मुंहिंजा अला साईं अदे राह फ़कीर जे घर में बि बचड़ा बीमार था रहनि, कॾहिं अस्पतालुनि में कॾहिं काथे। तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानब मुझे जीअ में हज़ार जानवा साहिब ने शफा भी आ मरीज़न खे। ॿियो बि हिकिड़ो नौजवान हुसैनी फ़कीर हुते मुंहिंजे वज़ू जे लाइ खणी आयो पाणी। उनजे वीचारे के घर में भी तकलीफ़ आहे, का परेशानी आहे। हबीब जे सदके ये परेशानियूं दूर फरमा। हबीब जे सदके ये परेशानियूं दूर फरमा। अल्लाह साईं तुझे प्यारे बंदन जी फरमान आ त मीलाद जी महफ़िल जूं दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। इन्हनि जूं ये परेशानियूं दूर फरमा। इन्हनि जा मसला घरूं में आटा वग़ैरह मुंहिंजा साईं दूर फरमा। हिकिड़ो अर्ज़ु मञ साईं, ओ साईं हिकिड़ो अर्ज़ु मञ, हिकिड़ो अर्ज़ु मञ मुंहिंजा साईं। तोखे तुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम मेड़ा करबला जा शहीद मेड़ थी असां सभिनी खे जल्द मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमा। काबतुल्लाह जो तवाफ नसीब फरमा साईं। ओ प्यारा नबी, ओ सोना नबी, ओ दिलबर नबी, ओ हयात नबी, हेने नजर फरमाए तुझे आशिक कहीं बीठा थे। सब तो पढ़ो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह उन्ज़िर हालना या हबीब अल्लाह अस्मकालना इन्ननी फी बहराम में मुगरकुन खुजदी सैलना। दुआ मंगियो करो सगियो किथे मुर्शिद न रसराए जिन्हां दा पीर रसवे दिन वो जींदे ही मरे रहंदे। अल्लाह से मुझे मुर्शिदन करीमन के कामिल सेहत दे, खिजरी हयात अता फरमा, खिजरी हयात अता फरमा। साईं जे बचड़न जो खैर, हवेली पाक जो खैर, उन सुनन जो सायो असां सभिनी जे मथा तां देर कायम दायम फरमा। या अल्लाह सब चओ या अल्लाह, खुली रब के सद कर या अल्लाह, या रहमान, या रहीम, या करीम, या अजीज, या गफार, या रब्बल आलमीन। जेको घुरियो सही दे, जेको न घुरियो सही दे। इस्तजिब दुआई बिहक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि हबीब सय्यदना ला इलाहा इल्लल्लाह। अज़ान थींदो, नमाज थींदी, पोइ नमाज खां पोइ लंगर थींदो जमात नंगर